कराची खे आलमी सतह ते हिकु वॾो एज़ाज़ मिलण वारो आहे। इन हवाले सां आलमी इदारे पंहिंजी रिपोर्ट जारी करे छॾी आहे। गॾियल क़ौमनि पंहिंजी ताज़ी वर्ल्ड एरानाइज़ेशन प्रोस्पेक्ट्स 2025 रिपोर्ट में अकथी कई आहे त कराची आबादी में गैर मामूली वाध सबबि ईंदड़ सालनि में दुनिया जे 5 वॾनि शहरनि में शामिल थी सघे थो। काथन मूजिब 2025 खां 2023 जे विच में कराची टॉप 10 मेगा सिटीज़ में शामिल थी वेंदो, जॾहिं त 2050 ताईं शहर जी आबादी वधी तक़रीबन 3 करोड़ 30 लख ताईं पहुची सघे थी, जंहिं खां पोइ कराची जो शुमार दुनिया जे 5 वॾनि शहरनि में थींदो। रिपोर्ट में चयो वियो आहे त कराची आबादी जे एतबार सां आसानी सां कायरा, टोक्यो, ग्वांगझू, मनीला ऐं कलकत्ता जहिड़नि शहरनि खे पोइते छॾे सघे थो। असां हिकु भेरो ॿुधाईंदा हलूं त कराची जी आबादी में गैर मामूली वाध ईंदड़ सालनि में दुनिया जे 5 वॾनि शहरनि में शामिल थी सघे थो। कराची खे आलमी सतह ते हिकु वॾो एज़ाज़ मिलण वारो आहे। इन हवाले सां आलमी इदारे पंहिंजी रिपोर्ट जारी करे छॾी आहे। गॾियल क़ौमनि पंहिंजी ताज़ी रिपोर्ट में अखती कई आहे त कराची आबादी में गैर मामूली वाध सबबि ईंदड़ सालनि में दुनिया जे 5 वॾनि शहरनि में शामिल थी सघे थो।